आगाह कयो आहे त ताज़नि बरसातुनि खां पोइ काछू जा केतिरा ई इलाइक़ा पाणी में बुॾल आहिनि। गोरख हिल स्टेशन समेत काछ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा 4 ॾींहं गुज़रण बावजूद बि ज़मीनी रस्ता बहाल नाहिनि थी सघिया। बरसात के 4 ॾींहं गुज़रण बावजूद समें ॻोठनि जो ज़मीनी रस्तो बहाल नाहे थी सघियो, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि पिया। रहवासियुनि जो चवणु आहे त इलाइक़े में खाधे पीते जी शयुनि जी बि खोट पैदा थी वई आहे। रस्ता बहाल कया वञनि, बीमार माण्हुनि खे बि अस्पतालुनि ताईं पहुचाइण में शदीद ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। आगाह कयो पिया आहे त पोएं साल बि बरसातुनि खां पोइ काछे जा रस्ता जेके आहिनि उहे टुटी विया हुआ, जेके बहाल नाहिनि थी सघिया। मिटी भरे इन्हनि रस्तनि खे आर्ज़ी तौरु बहाल कयो वियो आहे। ताज़नि बरसातुनि खां पोइ नई गाज समय जेके मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं आहिनि त ॿीहर काछे जो हिकिड़ो वॾो इलाइक़ो पाणी हेठि अची वियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके रस्ता आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि ऐं इलाइक़े वासी जोही दादू समेत कंहिं बि शहरी इलाइक़े ताईं न पिया पहुची सघनि। जोही खां वाही पांदी ऐं वाही पांदी खां गोरख तरफ़ रस्तो मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटण सबबि जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रस्ता आहिनि उहे बहाल नाहिनि थी सघिया। रोड रस्ता पाणी में ॿुॾल आहिनि। इलाइक़े में खाध खुराक जी शयुनि जी खोट पैदा थींदी पई वञे। बीमार माण्हुनि खे बि अस्पतालुनि ताईं पहुचाइण में इलाइक़े वासियुनि खे शदीद ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अपडेट्स मालूम कयूं था आबिद लाशारी खां। आबिद, बरसातूं हाणे ख़तम थी चुकियूं, छा दादू इंतज़ामिया अञा ताईं को तहरुक नाहे वरितो? का इते कार्रवाई न पई कई वञे, नई मिट्टी जो को भराव विधो पियो वञे त रस्ता बहाल थियनि? हाँ जी बिल्कुल, अॼु टियों ॾींहुं बरसातुनि खे आहे ऐं रस्ते बंदि खे 4 ॾींहं थी विया आहिनि जेको आहे। उन बावजूदि जेको आहे दादू इंतज़ामिया तरफ़ां हिन महिल ताईं जेके आहिनि रस्तनि जी बहाली लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं सबबु जेको आहे वाही पानी गोरख रोड ऐं जेको आहे उनखां अलावा वाही पानी जोही रोड उहो ऐं जॾहिं त राजो गंढो ड्रिगबाला ऐं छिनी जेको आहे डंडो रहीम ख़ान समेत काछे जा जेके बि जोही दादू सां मिलाईंदड़ रस्ता आहिनि उहे मुकमल पाणी हेठि हुआ, जंहिं करे हू मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि खे घारा पिया। पर हिन महिल ताईं उन्हनि जी बहाली जा के बि क़दम न खयां विया आहिनि। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि माण्हू जेके आहिनि मुश्किल रस्तनि सां जेको आहे गुज़री रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हादसा पेश अची रहिया आहिनि। पर रोड जी बहाली जे लाइ अञा ताईं जेको आहे जेके घारा लॻा आहिनि उन्हनि जी बहाली ऐं उन्हनि में मिटी या जेको उन्हनि जे विझण जो को बि कमु शुरू न थी सघियो आहे, जंहिं करे जेके ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर ऐं जेके मरीज़ आहिनि उहे तमामु घणा परेशान थी रहिया आहिनि। महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ आबिद।